ख़बर शामिल कंदासीं। सकरंड मां काज़ी परवेज़ सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ सॼे मुल्क जियां सकरंड में बि 23 मार्च जो ॾियारो जोशो ख़रोश सां मल्हायो वियो। उन सिलसिले में टाउन कमेटी सकरंड में परचम कुशाई जी शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जिते एडमिनिस्ट्रेटर अब्दुल रसूल खोसो, सकरंड प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई, शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद मुराद खानज़ादा ऐं स्टेट मुख्तियारकार मोहम्मद इक़बाल संजरानी जन 7:55 ते गॾिजी क़ौमी झंडो फड़कायो, जॾहिं त टाउन कमेटी सकरंड जा नवां चूंडिजी आयल 2 काउंसलर जावेद अहमद सुमरो ऐं शौकत हुसैन कीरियो पिणु मौजूदु हुआ। परचम कुशाई दौरान सकरंड पुलिस जे चाको चौबंद दस्ते ASI मोहम्मद मिठल सोलंकी जे अॻुवाणी में सलामी पेश कई, जॾहिं त मुल्की इस्तेहकाम ऐं सलामती लाइ दुआ पिणु घुरी वई। परचम कुशाई तक़रीब में अब्दुर्रहमान राजपूत, साबन खान मलाह, इमदाद भाऊजो, रज़ा मोहम्मद ज़रदारी ऐं मुश्ताक मुगेरी पिणु शामिल हुआ।